इस्लामाबाद गर्मी खां परेशान अवाम खे मौसमियात खाते ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे। 20 खां 23 जून ताईं सावणी जी बरसात जी अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिबि मुल्क जे मथियां इलाक़नि में हवाऊं दाख़िल थींदियूं ऐं मग़रबी हवाउनि जो सिलसिलो बि 20 जून खां मुल्क जे मथियां इलाक़नि ते असरअंदाज थियण जो इम्कान आहे। नयूं हवाऊं दाख़िल थियण सबबि सुभाणे खां 23 जून जे दौरान कश्मीर, गिलगित बिल्तिस्तान, मरी, गलियात, इस्लामाबाद, रावलपिंडी, अटक, चकवाल, जहलुम, मियांवाली, सरगोधा, हाफिजाबाद, मंडी बहाउद्दीन, गुजरांवाला, गुजरात, सियालकोट, नारोवाल, लाहौर, फैसलाबाद, झंग, एबटाबाद, मानसेरा, मर्दान, नौशहरा, डेरा इस्माइल खान ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां वक़्फ़े सां बरसात जी अॻकथी कई वई आहे। 22 खां 24 जून जे दौरान सखर, लाड़काणो, दादू, जैकमाबाद में खेवण सां बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु समूरे मुल्क में मौसम ख़ुश्क ऐं सख़्त गर्मी रहंदी। कश्मीर ऐं बिल्तिस्तान में बरसात जी अॻकथी कई वई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।